अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी हदाना लिहाज़ा वमा कुन्ना लिनहतदिया लौला अन हदानल्लाह वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिन नासि वल जान व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहलि बैतिहिल मुतत्तहिरीन अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम फसब्बिह बिहम्दि रब्बिका वकुम मिनस साजिदीन वाबुद रब्बक हत्ता यातियकल यकीन इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। दिल जी मोहब्बत सां बाआवाज़े बुलंद इमामुल अंबिया सरकारी दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते सलात शरीफ पढ़ो। बुलंद आवाज़ सां सलात शरीफ मिठे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैतु अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। सलाह शरीफ पढ़ण वारा दोस्त अगते अगते उथी अचन जेके पोते वेठा आहिनि। अबा दुरूद पाक पढ़ण वारा दोस्त अगते उथी अचो। तहां भी अल्हम्दुलिल्लाह काफ़ी देर ताईं साथ ॾिनो आहे। ही उहे दोस्त बाक़ी रहिया जेके पंहिंजे सवाब जे नियत सां अल्लाह अल्लाह जे रसूल खे राज़ी करण जे नियत सां गॾु थिया आहिनि। बुलंद आवाज़ सां हिकु मरतबा ॿीहर सलाह शरीफ़ पढ़ंदो त अल्लाह सी तव्हांजे मथां रहमत जो अंबार बरसात वसाए छॾींदो।
नतीजा फिर वही होगा, सुना है साल बदलेगा, परिंदे फिर वही होंगे, शिकारी जाल बदलेगा। बुलंद आवाज़ से सुभान अल्लाह तो चो। नतीजा फिर वही होगा, सुना है साल बदलेगा, परिंदे फिर वही होंगे, शिकारी जाल बदलेगा। वही कातिल वही गुर्बत, वही कातिल वही गासिब, वही जालिम, बताओ कितने सालों में हमारा हाल बदलेगा। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह। आज जो ही प्रोग्राम रूहानी इस्लाही कुरानी प्रोग्राम आहे, शकूर इको साउंड सर्विस असांजो मोहतरम दोस्त कचेरी रोड हाजी ज़ुबैर अहमद साहब उन जे पुरखुलूस कबरल सदके कबूल कंदे तव्हांजे साम्हूं हाज़िरी भराई आहे। सुबह का वठी करे ही कुरानी प्रोग्राम रवा दवा है, रब जी रहमत जी असकार है। 3120 मुझे मोहतरम दोस्तों दुआ कयो त अल्लाह रब्बुल इज़्ज़त असां तव्हांजे अचण वेहण ॿुधण ऐं ॿुधाइण खे क़बूल व मक़बूल अता फरमाए। जिन्हनि दोस्तनि ही प्रोग्राम करायो आहे, जिन्हनि दोस्तनि हिन में ताउन कयो, ऐं उहे दोस्त जेके ख़ुलूस सां हिन प्रोग्राम में अल्लाह जे कुरानी प्रोग्राम में आया वेठा, दुआ कयो त मिड़नी मुसलमाननि जे लाइ जेके दुनिया जे अंदरि कलमे वारा ज़िंदा आहिनि, जेके मरहूम जेके वफ़ात करे विया हिन ॻोठ जा दुनिया जा कलमे वारा मिड़नी मुसलमाननि जे लाइ अल्लाह हिन कुरानी प्रोग्राम खे ईसाले सवाब जे एतबार सां माशर जे मैदान में निजात जो ज़रियो बणाए। असांजे हिन प्रोग्रामनि जो ख़ासि करे मक़सद इहो ई हूंदो आहे त जेके भी मुसलमान कलमे वारा मर्द ऐं उहे औरतूं जेके परदेदार पंहिंजे घरनि जे अंदरि अल्लाह जे क़ुरान खे ॿुधी करे, उलमा जे वाइज़ो नसीहत खे ॿुधी करे बेनिमाज़ी निमाज़ी थी वञनि, बेपरदेदार अमणी भेण जेके परदेदार बणिजी वञनि। तो ही उहो ई रस्तो आहे जेको सिराते मुस्तकीम आहे। हिन कुरान मजीद जे अंदर अल्लाह सी हर शय जो बयान रखियो आ। रब जी सुयाण भी हिन कुरान में, अल्लाह जे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीफ भी हिन कुरान में आहे। सहाबा किराम जो तारीफ भी हिन कुरान में आ। जै कुरान के समझो सुयातो आ, इं समझो तो उन अल्लाह अल्लाह जे रसूल सहाबा किराम हर शय के समझो आ। कुरान का का शय बाहर ना है। जे करे तू लाउड स्पीकर मा चौंदे मैक चौंदे तोखे लाउड स्पीकर जो ही सजो लोहो समझ में इंदो। जे करे तू टाइम पुछंदे तो तोखे घड़ी समझ में अची वेंदी। जे करे तू दूह जो लफ्ज चौंदे तो तोखे हेठा बा समझ में अची वेंदो। जे करे तू मोबाइल फोन चौंदे तो उन मां कांटेक्ट गालाइण जी जेका उहा शय रखियल आ, उहा शय तोखे समझ में अची वेंदी। तो खुदा जो कसम आहे, इं तू हजरत अबू बकर सिद्दीक चौंदे तो मोहम्मद मुस्तफ़ा तोखे समझ में अची वेंदी। आए कि ना आहे बाबा? सहाबा किराम कुल्लई हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा परवाना दीवाना, कुरान जा हाफिज़ कारी, हदीस कुरान जे मफ़हूम मतलब मकसद के समझण वारा। अज तवां भी अज़म कयो तो इंशाअल्लाह असां भी कुरान मजीद जे मतलब मकसद के समझंदासीं। उलमा खां पुछी करे
ऐं पंहिंजे नंढनि बचनि खे मदरसनि में छॾे करे क़ुरान जो हाफ़िज़ ऐं आलिम बणाईंदासीं इंशाअल्लाह। निमाज़ कहिड़ा कहिड़ा दोस्त पढ़ी आया हथ मथे ते करे? सभु पढ़ी आयो? अॼु खां पोइ वाइदो कयो त इंशाअल्लाह नमाज़ी थींदासीं। क़ुरान में अल्लाह सी नमाज जो हुकुम कयो आहे। मुस्लमान जी सुञाण नमाज आहे। नमाज में पाकाई रखियल आहे, नमाज में तहारत रखियल आहे। तॾहिं त अल्लाह सी क़ुरान मजीद जे अंदरि इन्हनि शयुनि जो सबक़ ॾेई छॾियो आहे। ॿुध अल्लाह जो क़ुरान। मुझे सामूं अल्लाह जो कुरान खुलियल आहे। 14 सिपारो सूरज जो नालो सूरतुल हिज्र आयत नंबर 99। अल्लाह से फरमायो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम फसब्बिह बिहम्दि रब्बिका वकुम मिनस साजिदीन वाबुद रब्बका हत्ता यातियकल यकीन। बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह चओ। अल्लाह से हुकुम फरमायो मुझा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तस्बीह पांजे रब जो बयान कर। सब गरजी करे चो तस्बीह रब जो ही बयान कंदासे। ज़िक्र इज़कार कंहिंजो कंदो, तस्बीह कंहिंजी बयान कंदो। तॾहिं अल्लाह क़ुरान में ऐलान करे फरमायो फसब्बिह बिहम्दि रब्बिका। ओ मुझा दिलबर नबी तस्बीह अल्लाह जो बयान कर, तारीफ़ रब जो बयान कंदो कर। जंहिंजो गाए खाइजे तंहिंजो गाइजे। खाराइण पीआइण वारी ज़ात ख़ुदा जी आहे। हयाती ममाती जो मालिक अल्लाह है। तॾहिं सुणा तारीफ़ भी रब जो बयान कंदो कर। दुनिया जे माण्हुनि जी तारीफ़ कंदे कुछ भी हथ में न मिलंदी। कोई दोस्त जो तारीफ़ करे, शागिर्द उस्ताद जो तारीफ़ करे, मुरीद मुर्शिद जो तारीफ़ करे। हिक ॿिए जे तारीफ़ में दोस्त गाईंदा वता आहिनि। खुश नसीब उहो इंसान आहे जेको रब जो तारीफ़ तो करे। कि आसमान की बिहारियों एडो शैन इंशाअल्लाह कि जमीन की पानी ती बिहारियां यो ती बेपरवाह बादशाह। अल्लाह तो हुआ केड़ो इंसान सुनो बनाया पानी जी कतरी मां एडो शैन इंशाअल्लाह आसमान के सितारन सा सिंगारियां यो ती बेपरवाह बादशाह जेको पूरी दुनिया जो बादशाह मुल्क जो वाली आहे। अल्लाह कुरान में ऐलान कयो फरमाए बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। 29 सिपारो सूरज जो नालो सूरतुल मुल्क आहे। फरमाए तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। बरकत वारी ज़ात उन खुदा जिया जंहिंजे हथ में आ मुल्क बादशाह अल्लाह शहनशाह अल्लाह। दुनिया जा बादशाह दुनिया जा हुकुमरान वजीर कयो चौधरी गवर्नर कर्नल जर्नल सब रब जे दर्जा नौकर। बादशाह रुगो अल्लाह बादशाही दे तभी उन जी मर्जी खसे भी उन जी मर्जी आहे। जेल वारे के तख्त ते विहारे रब जी मर्जी आहे। बादशाह के जेल में विहारे रब जी मर्जी आहे। बुध अल्लाह जो कुरान मुझे सामू अल्लाह जो कुरान खुलियल आहे। 2 सिपारो सूरज जो नालो सूरत आल इमरान आयत नंबर 26। कुलिल्लाह
अल्लाहुम्मा मालिकल मुल्क तूतिल मुल्क मन तशा व तंज़िउल मुल्क मिम्मन तशा व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा बियदिकल खैरु इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। सब गर्जी करे जो बादशाह केरा पो सजदो कह के कजे सजदे जो लाए केरा। अल्लाह कुरान में ऐलान कयो बुध रब जे तारीफ में फसब्बिह बिहम्दि रब्बिका तस्बीह रब जी बयान कंदो कर वाखान रब जी कंदो कर रब जे तौहीद के बयान कंदो कर तस्बीह बयान कंदो कर ला इलाहा इल्लल्लाह जे नारे के बुलंद कंदो कर वहदहु ला शरीक जे उन सिफत के ज़ात के बयान कंदो कर। अल्लाह कुरान मजीद जी अंदर पांजे तारीफ में केड़ा न सुना लफ्ज़ गालाया 28 सी पारो सूरतुल हशर फरमायो अल्लाहुल्लज़ी ला इलाहा इल्लहु अल आलिमुल गैबी वश्शहादति हुवर रहमानुर रहीम हुवल्लाहुल्लज़ी ला इलाहा इल्लहु अल मलिकुल कुद्दूसुस सलामुल मुमिनुल मुहैमिनुल अज़ीज़ुल जब्बारुल मुतकब्बिर सुब्हानल्लाहि अम्मा युश्रिकून हुवल्लाहुल खालिकुल बारिउल मुसव्विर लहुल अस्माउल हुस्ना युसब्बिहु लहु मा फिस समावाति वल अर्ज़ व हुवल अज़ीज़ुल हकीम। बादशाह जो बादशाह केरा तस्बीह कंहिंजी बयान कंदो सुबह शाम फसब्बिह बिहम्दि रब्बिका तस्बीह रब जी के बयान कंदा कयो हिन ज़बान के रब जे तस्बीह सां तर रखो मुसलमानो। हज़रत जिब्राइल मुझे महबूब वट आयो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझे दिलबर नबी के अल्लाह जा सलाम देई करे जिब्राइल फरमायो ओ मुझा सुना नबी अल्लाह के टे शयूं महबूब थी। जिब्राइल केड़ियों टे शयूं फरमाई सुना अल्लाह के टे शयूं महबूब लिसानुन ज़ाकिरुन व क़ल्बुन शाकिरुन व जसदुन अलल बलाई साबिरुन। अब रब के घणियूं शयूं महबूब ॻाल्हायो तो सही जेका आयत मूं तिलावत कई आहे दिल घुरे थी तो उन जे रुख सां उन जे रूह सां हदीस ऐं क़ुरान जी रोशनाईअ सां हालात ॾाढो सुठो थींदो इंशाअल्लाह। अल्लाहु अकबर कबीरा जिब्राइल तो फरमाए सुना रब के टे शयूं महबूब पेरे पे नंबर ते लिसानुन ज़ाकिरुन रब की उहा ज़ुबान महबूब है जेको ज़िक्र खुदा थो करे। रब के हुआ जुबान महबूब जैमें जिक्र खुदा आए रब जी तस्बीह के तो बयान करे रब जी तारीफ के तो बयान करे जे करे इंसान रब जी तारीफ न कंदो अल्लाह के नुकसान ना है इंसान जो पांचो नुकसान है सतई आसमान सतई जमीन रब जे तारीफ के था गायन जमीन आसमान जी दरमियान भी वण टिण बूटा पखी परिंदा चरिंदा रब जे तस्बीह के था बयान करन समंदर में मच्छियूं रब जे तस्बीह के था बयान करन रब जे वाखान के था बयान करन बुध अल्लाह जो कुरान मुझे
सामो रब जो कुरान खुलियल आहे रब्बी काबा जो कसमा 27 सी पारो सूरतुल हदीद फरमाए सब्बागलिल्लाहि मा फिस समावाति वल अर्ज़ि व हुवल अज़ीज़ुल हकीम। अल्लाह तो फरमाए जमीन आसमान जी दरमियान में मां रब जी तस्बीह के था बयान करन हवाओं पांजे रफ्तार में गर्मी में सर्दी में रब जे तस्बीह के था बयान करन ही वण टिण बूटा अल्लाह जे तस्बीह के था बयान करन जानवर पांजे रुकू जी अंदर रब जे तस्बीह के था बयान करन ये जबल ये पहाड़ों मां रब जे तस्बीह में मशगूल बुध अल्लाह जो कुरान 28 सी पारो सूरतुल हशर सब्बागलिल्लाहि मा फिस समावाति व मा फिल अर्ज़ि व हुवल अज़ीज़ुल हकीम। इते भी अल्लाह कुरान में ऐलान करो पूरी कायनात मां रब जे तस्बीह में मशगूल है तहमीद में मशगूल है। इंसानो तवाते मां रब जा केड़ा थोड़ा केड़ा एहसान तवा रब जी तस्बीह छो न था बयान कयो वरी टे जाए ते अल्लाह जे कुरान ऐलान कयो सूरतुस सफ आहे सब्बागलिल्लाहि मा फिस समावाति व मा फिल अर्ज़ि व हुवल अज़ीज़ुल हकीम। कुरान जा कुछ हवाला बुधाया तमसो अची वेंदो इते भी रब थो फरमाए जमीन आसमान जी दरमियान में जेका भी शय मखलूक आ मां रब जे तस्बीह में मशगूल है। 28 सी पारो सूरत तगाबुन या तफसब्बि बिहम्दि रब्बिका जे हिकड़ी लफ्ज़ ते मां आयतूं थो पढ़ा बुध रब जो कुरान युसब्बिहु लिल्लाहि मा फिस समावाति व मा फिल अर्ज़ि लहुल मुल्कु व लहुल हम्दु व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। तस्बीह कंहिंजी बयान कंदो बुलंद आवाज़ सां ॻाल्हायो वरी अल्लाह कुरान मजीद जी अंदर ऐलान कंदी फरमायो दुनिया जा इंसानो तस्बीह रब जी बयान कंदा क्यों सूरत जो नालो सूरतुल जुमा तस्बीह कंहिंजी बयान कंदो वाखाण कंहिंजी बयान कंदो ॿुधो अल्लाह जो कुरान युसब्बिहु लिल्लाहि मा फिस समावाति व मा फिल अर्ज़िल मलिकिल कुद्दूसिल अज़ीज़िल हकीम। खाराइण पीअण वारो अल्लाह तो तस्बीह कंहिंजी बयान कंदो तारीफ कंहिंजी बयान कंदो तो बुलंद आवाज़ सां चओ सजदे जो लाइक़ केर आहे हयाती ममाती जो मालिक केर आहे मुश्किल कुशा केर आहे हाज़िर नाज़िर केर आहे हर वक्त में परेशानी बीमारी मुसीबत तकलीफ अचे तो कंहिंजे अॻियो सुकंदो कंहिंखे सजदो कंदो तॾहिं अल्लाह कुरान में ऐलान कयो मुसलमान कलमे वारो नमाज जहिड़ी इबादत आहे नमाज में बीहे थो त हीअं थो चवे अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। नमाजी नमाज में बीहे तो तॾहिं भी छा थो चवे अल्हम्दुलिल्लाह खुदा जो कसम हजरत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जो नबी आ रब साईं तख्त ॾेई छॾी बख्त ॾेई छॾी बादशाह बणाए छॾी तख्त हवाउनि में पियो उॾामे जिन्ननि ते हुकूमत इंसाननि ते हुकूमत परंदनि पखियुनि ते हुकूमत हजरत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम के रब साईं तख्त ऐं बादशाही ॾेई छॾियईं नबूवत ॾेई छॾियईं
एड़े नबूवत शान शौकत का बाद भी हजरत सुलेमान नबी जी जुबान ते केड़ा लफ्ज था अचन सुभान अल्लाह चओ तमा कुरान बुधाया बुलंद आवाज सां चओ मुझे सामू अल्लाह जो कुरान खुलियल है रब्बी काबा जो कसमा अल्लाह कुरान मजीद जी अंदर ऐलान कयो 19 सिपारो सूरत नमल हजरत सुलेमान नबी के माला बादशाही दे छडियो मास इंसान जिन परंदन ते हुकूमत हवा जे मथा हुकूमत हजरत सुलेमान नबी जी इशारन ते अल्लाह जुई हवा हले एडी वडी हुकूमत नबूवत भी दिनो मास तरे उन छा चयो अल्लाह फरमाए थो वलक़द आतैना दाऊद व सुलैमान इल्मा वक़ाल अल्हम्दुलिल्लाह नबूवत ईमान तख्त नुमान बादशाही दे छडियो मान तरी भी उन चयो अल्हम्दुलिल्लाह आज का पो तवा भी अज़म कयो त इंशाअल्लाह अल्लाह जे तारीफ में सुबह शाम जिंदगी गुजारींदा दुकानदारी कंदे खेती बाड़ी कंदे उठंदे वेंदे हर वक्त में रब जी तारीफ तस्बीह के इल्लल्लाह अल्लाह अल्लाह जे नाले से बुलंद करदा तेरी जात पाक है ऐ खुदा तेरी शान जल्ल जलालुहू नहीं कोई तुझ सा भी दूसरा तेरी शान जल्ल जलालुहू बुलंद आवाज से सुभान अल्लाह तो चलो तेरी जात पाक है ऐ खुदा तेरी शान जल्ल जलालुहू नहीं कोई तुझ सा भी दूसरा तेरी शान जल्ल जलालुहू तू खुदा गरीब अमीर का तू सहारा शाह फकीर का तू खुदा गरीब अमीर का तू सहारा शाह फकीर का तू है सारी दुनिया का आसरा तेरी शान जल्ल जलालुहू तेरी जात पाक है ऐ खुदा तेरी शान जल्ल जलालुहू नहीं कोई तुझ सा भी दूसरा तेरी शान जल्ल जलालुहू जिसे चाहे तू वो जलील हो 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 करी कौन तुझसे मुकाबला तेरी शान जल्ल जलालुहू तेरी जात पाक है ऐ खुदा तेरी शान जल्ल जलालुहू नहीं कोई तुझ सा भी दूसरा तेरी शान जल्ल जलालुहू करे कौन जाहिर जो बिया तू सबकी भरता है झोलियां चौना बेशक झोलन भरण वारो केरा पुट न्याणे ॾियण जो मालिक केरा रुगो पुट रे भी त कंहिंजी मर्ज़ी आ रुगो न्याणियूं ॾे भी त कंहिंजी मर्ज़ी आ गॾे छोड़ा करे ॾे भी त कंहिंजी मर्ज़ी आ करे कौन जाहिर जो बिया तू सबकी भरता है झोलियां है मुझे भी तेरा ही आसरा तेरी शान जल्ल जलालुहू तेरी जात पाक है ऐ खुदा तेरी शान जल्ल जलालुहू नहीं कोई तुझ सा भी दूसरा तेरी शान जल्ल जलालुहू जिसे चाहे जिंदा उठाए तू जिसे चाहे मुर्दा उठाए तू जिसे चाहे जिंदा उठाए तू जिसे चाहे मुर्दा उठाए तू तेरी हाथ में है फना तेरी शान जल्ल जलालुहू बुलंद आवाज सा चौज खां बाद तस्बीह कंहिंजी बयान कंदासीं बुलंद आवाज सा ॻाल्हा तरे अल्लाह कुरान में ऐलान कयो फसब्बी बिहम्दि रब्बिका तस्बीह
तस्बीह मां रब जी बयान कंदो कर वकुम मिनस साजिदीन। अल्लामा जलालैन रहमतुल्लाह अलैहि वारे अल्लामा सुयूती उन जो तर्जुमो कयो आ ओ मुंहिंजा दिलबर नमाज़ी थी। सजदे मां मुराद छा आहे? नमाज। अब तस्बीह रब जी बयान कंदा कयो ऐं 5 वक्त नमाज पढ़ंदा। जॾहिं मोमिन मुसलमान कलमे वारो 24 कलाक पाक साफ़ रहे थो, अल्लाह अल्लाह जे रसूल जी हुक्मन जी बजावरी करे थो, 5 वक्त नमाज पढ़े थो, रमजान में रोजा रखे थो, तरावीहूं पढ़े थो, रब के राज़ी करे थो, हराम खां बचे थो, हलाल जो मुतलाशी आहे। त अज तव्हां खुदा जो कसम अज़म कयो त अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन खां राज़ी थी, रब उनखे जन्नत ॾेई थो। अज वाइदो कयो त इंशाअल्लाह नमाज़ी थींदासीं। कहिड़ा कहिड़ा दोस्त जेके नमाज़ी थींदासीं? ॾिसो मूं इहा आख़िरी बाय तव्हांजे साम्हूं तिलावत कयूं आहिनि त उन मां रुगो सिर्फ़ हिकिड़ी आयत मां इहा ॻाल्हि कयां थो पियो। अल्लाह फरमायो वकुम मिनस साजिदीन। छा थी? अब ॻाल्हायो। नमाज़ी थी। तव्हांखे ख़बर आहे त हिन नमाज़ जी फर्ज़ियत काथों शुरू थी आहे? सभ खां पहिरियां पहिरियां नमाज़ कंहिं अदा कई आहे? खुदा जो कसम आहे असांजो ॾाढो अबू आदम नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन्नत में आ। रब हिकिड़े फल खां रोकियो, लग़्ज़श थी वियो आ। जन्नत जे महलात रोशनाइन मां अल्लाह असांजी आदम नबी खे कढी छॾियो, दुनिया जे सरज़मीन ते आयो। अल्लाह क़ुरान में ऐलान कयो कुलना या आदम उस्कुन अंत वज़ौजुकल जन्नत वकुला मिन्हा रगदा हैसु शि'तुमा वला तक़रबा हाज़िहि शजरत फतकूना मिनज़ ज़ालिमीन। अल्लाह से उन फल खां रोकियो, लग़्ज़श थी वियो आ, रब जन्नत खां कढी छॾियो। जन्नत मां हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम असांजो बाबो निकितो त असांजो ॾाढो निकितो त पोइ दुनिया जे सरज़मीन ते आयो ऐं दुनिया में आयो न को महला न ओ ताका न रोड न रस्ता। ॾींहं जो टाइम बि न आहे, रात जो टाइम आहे। हथ हथ खे न पियो ॾिसे, का शइ नज़र न पई अचे। हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम परेशान थियो, रब्बा जन्नत में त रोशनाई महल, उते त शीशे सिर सोने चांदीअ जो महल, हर शइ नज़र पई अचे ऐं हिन दुनिया में कारी रात आहे, का शइ नज़र नथी अचे। परेशान थियो। जॾहिं रात ख़त्म थींदी वई, सुबह जो टाइम थियो, आदम अलैहिस्सलाम खे रस्तो नज़र आयो, ऊंदाई ख़त्म थी वई, रोशनाई अची वियो आहे। हज़रत आदम नबी शुक्रानी में 2 रकातनि जो नफ़िल सुबह जे नमाज जो पढ़ियो आहे। 2 रकातूं पढ़ियां, हिकिड़ी रकात इन शुक्रानी में जो रात ख़त्म थी वई आहे, 2 रकात इन शुक्रानी में पढ़ियां जो रोशनाई थी वियो आहे। अल्लाह के हज़रत आदम नबी जा 2 रकातूं हेॾा त वणिया, असांजे महबूब जे उम्मत जो फर्ज़ करे छॾियईं। अॼु तव्हां बि अज़म कयो त इंशाअल्लाह नमाज़ी थींदासीं। थींदो के न थींदो? खुदा जो कसम आहे, तवज्जो कयो मुस्लमानो, ज़ोर जी नमाज सभिनि खां पहिरियां पहिरियां हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम 4 रकातूं ज़ुहर नमाज पढ़ियाई। अल्लाह कुरान में मंज़र बयान कयो आहे, ॿुधो अल्लाह जो कुरान फरमाई बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुझे सामू अल्लाह जो कुरान, सुभान अल्लाह चौथ मां कुरान पढ़ा। 23 सिपारो सूरत सफ़ात फरमाए तू रब्बी हबली मिनस सालिहीन फबशरनाहु बिगुलामिन हलीम फलम्मा बलग माहु साया क़ाल या बुनय्या इन्नी अरा फिल मनाम अन्नी अज़बहुक फंजुर माज़ा तरा क़ाल या अबत
तिफुल मा तुमर सतजदुनी इंशाअल्लाह मेरा साबिरी। हजरत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे पुट इस्माइल के ज़िबा थो करे, कुर्बान थो करे। अल्लाह जी हुकुम जे मुताबिक जॾहिं अखियूं खोलियाई पुट खे ज़िंदा मुस्किराई दे ॾिठाई, जन्नत जो दुंबो ज़बा थी। त इन शुक्र में 4 रकाता नफल नमाज पढ़ियाई। एक रकात ने शुक्राने जे करे जो कुर्बानी कबूल थी वैया। ॿियो रकात इन जे करे जो इम्तिहान में रब कामयाब करे छड़ियो आ। 4 रकात इन जे करे रब साबिरीन फर्जंद ॾिनो आहे। चौथी रकात जो रब डायरेक्ट कलाम कयो आहे अल्लाह साईं के खलील पैगंबर जा। ये 4 रकात एतरी कदर वणिया मोहम्मद मुस्तफा जे उम्मत जो फर्ज करे छड़ी। ज़ोहर जी नमाज खां बाद कड़ी नमाज आहे? पक्का है जेके उहे ॻाल्हायो तो सही। मगरिब जी, असर जी नमाज कलमे वारो सभिन खां पहिरियां असर जी नमाज जो अल्लाह जे पैगंबर हजरत यूनुस नबी अदा फरमाई आहे। मच्छी जे पेट जे अंदर आहे, चैन उदाइल जे अंदर अल्लाह कुरान में ऐलान कयो। बुध अल्लाह जो कुरान रब्बे काबा जो कसम व ज़न्नून इज़्ज़हब मुग़ाज़िबन फ़ज़न्न अल्ला नक़दिर अलैहि फ़नादा फी ज़ुल्मात अल्ला इलाहा इल्ला अंत सुब्हानका इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन। हजरत यूनुस नबी मच्छी जे पेट खां बाहर आयो। 4 रकातू असर जो टाइम हुयो। 4 रकातू शुक्राने जा नफिल पढ़ियाई। 4 रकातू छो पढ़ियाई? इन जे करे जो रब चैन ऊंधाइन मां निजात ॾिनो सा। पानी जे ऊंधाई मां निजात मिलो, मच्छी जे पेट जे ऊंधाई मां निजात मिलो, रात जे तारीकिन जे मां निजात मिलो, झुड़ने बादलन जे ऊंधाइन मां अल्लाह निजात ॾिनो। मच्छी जे पेट खां बाहर आयो। शुक्राने में रब के सजदो कयई। हजरत खलील पैगंबर कुर्बानी कबूल थी वई। इम्तिहान में कामयाब थो, सजदो रब के कयई। हजरत आदम नबी जरे रात खत्म थी वई, रोशनाई मिली वई आहे, सजदो रब के कयई। ॾिसो नबियन जे किरदार के, ॾिसो अंबिया जे अकीदे के, रब्बे काबा जो कसम। हजरत यूनुस नबी 4 रकातू पढ़ियाई। अल्लाह के यूनुस नबी जा 4 रकातू एतरे कदर त वणिया मोहम्मद मुस्तफा जे उम्मत जो फर्ज करे छड़ियई। उन खां बाद कड़ी नमाज टाइम मगरिब जो भी थी वियो। चवना सुभान अल्लाह आहे कि ना बाबा? खुदा जो कसम आहे मगरिब जी नमाज सब खां पहिरियां कई अदा फरमाइया। बुध अल्लाह जो कुरान मुझे सामो रब जो कुरान खुलियल है। रब्बी काबा जो कसम आहे बुधो दुनिया जा मुसलमानो अल्लाह कुरान मजीद जी अंदर समझाए छड़ो, ऐलान करी छड़ियाई। दुनिया जा इंसान हो मुझे नबियन जी किरदार की ॾिसो, अमाल की ॾिसो, अखलाक की ॾिसो। मुंहिंजा नबी त नमाज़ी हुया, इमामुल अंबिया, अल्लाहु अकबर कबीरा। अज तव्हां भी सब गॾिजी करे वाइदो कयो त नमाज़ी थींदासे। हजरत दाऊद अलैहिस्सलातु वस्सलाम खां लग़्ज़श थी वई आहे, रब खां माफ़ी घुरियाई, अल्लाह माफ़ करे छॾियो आहे। इन ख़ुशीअ जी अंदर 4 रकातन जो नियत बधी करे मगरिब जे वक्त में बीठो आहे, नमाज तो पढ़े शुक्राने में नफिल जी नियत कयई। 1 रकात पढ़ियाई खत्म, 2 रकात खत्म, 2 रकात खत्म। जरी 3 रकात पढ़ी करे 4थी रकात दे वही
पयो पो रुनो आहे ॾाढो रुनो अल्लाह जो नबी रोई पयो आहे छो त रब मेहरबान आहे अल्लाह माफ़ कयो आहे रब गफूर रहीम आहे इन खुशीअ में हज़रत दाऊद नबी रुनो 3 रकातूं त पढ़ी वियो आहे रोवण बेसी न पियो एॾो रुनो चौथी रकात अदा न करे सघियो सलाम वराए छॾियई 3 रकातूं थी विया मगरिब जो टाइम आहे अल्लाह खे पंहिंजे दाऊद नबी जी इहा नमाज एतिरे क़दर त पसंद अची वई आहे मोहम्मद मुस्तफा जे उम्मत जे मथां चो फर्ज़ करे छॾियई अॼु तव्हां बि वाइदो कयो त नमाज़ी थींदासीं मगरिब खां बाद कहिड़ी नमाज आहे अशा जी नमाज पढ़ंदा आहियो के पाणीअ जे थधि जे करे सुम्ही रहंदा आहियो गरम बिस्तरनि जे अंदरि अॼु अज़म कयो त इंशाअल्लाह गरम बिस्तरनि खे छॾे करे रब जी नमाज ज़रूरु अदा कंदासीं सभिनि खां पहिरियां अशा जी नमाज मगरिब खां बाद कहिड़ी नमाज आहे अशा जी नमाज ॻाल्हायो कहिड़ी नमाज आहे अशा जी नमाज ख़ुदा जो कसम आहे सभिनि खां पहिरियां कई अदा फरमाई आहे सभु गॾिजी करे चो अल्लाह जे नबी मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम पढ़ी आहे काथे पढ़ी आई कियां पढ़ी आई तो के कुरान बुधाया त मज़ो अची वेंदो सूरह सिपारो सूरज जो नालो सूरत ताहा अल्लाह कुरान में ऐलान कयो बुध रब जो कुरान फरमाइदरा वहलता को हदीस मूसा इदरा नूरन फकाल लि अहलिहिम कुसू इन्नी आनस्तु नारल्ली आतीकुम मिन्हु बिक़बसिन औ अजिदु अलन नारि हुदा हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जने पंहिंजे इलाइके ॻोठ खे छॾे करे शुएब अलैहिस्सलातु वस्सलाम जे इलाइके में आयो 10 साल पूरा रहियो शादी कयई हाणे वतन वापसि तो वरे जॾहिं जो वतन वापसि पियो वरे त रस्ते में पहुतो रात जो टाइम आहे बकरियूं भी गॾु घरवारी भी गॾु ऐं घरवारी पेट सां आहे ऐं घरवारीअ खे यम जा सूर शुरू थी विया रसो भी भूलियो सर्दीअ जी रात आहे बकरियूं भी हेॾे होॾे भॼी आहे ऐं वरी फिरौन जो भी ख़ौफ़ आहे हारून अलैहिस्सलातु वस्सलाम जे बारे में भी तमन्ना है अल्लाह नबी करे ॾे ये खौफ परेशानियों हजरत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम परेशान थियो रात जो टाइम आ रस्तो भी भूलियो सर्दिया अज न पे त कॾहिं पे ॾकिन पया ऐं घरवारीअ खे यम जा भी सूर औलाद जो भी खतरो परेशान आ खुदा जो कसम आहे अहल खे ची तव्हां भी हो बाह थो ॾिसां वयो त रब मिली वियुस अब बाह न मिलो केर मिलियुस अल्लाह से मिलियुस रब जी मुलाकात नबूवत मिलियुस रब जो कलाम थियो आहे घरवारी जी वज़ा अमल थी आहे अल्लाहु अकबर कबीरा बारड़ो आसानी सां बारो काई तकलीफ न थी आहे रस्तो भी मिलियुस अल्लाह साईं ॻाल्हायो फिरौन जो खतरो भी टरियो हारून अल्लाह साईं नबी करे ॾिनो आहे रस्तो भी मिलियो घरवारी जा सूर भी सुठे नमूने सां खत्म थी विया बार आसानी सां बाहर आयो तकलीफ न थी अकेलो जवान होयो रस्ते में होयो न घर न होता का नबी का ज़ैफा गडू परेशानी थी दी कि न थी सब सूर खत्म थिया तकलीफों दफा थिया इन शुक्राने में 4 रकातन जी नफिल जी नमाज बधी करे भी रहो जरे अल्लाह साईं जे शुक्राने में नमाज पढ़ाई 4 रकातूं अशा जो टाइम होयो अल्लाह के मूसा नबी जा ये 4 रकातूं नफिल इतनी कदर तवणिया जो मोहम्मद मुस्तफा जे उम्मत रब फर्ज करे छड़िया हां सी वकुम मिनस साजिदीन गाल समझ में अचे थी दातु मां शुरू कई गाल के हां बाबा वकुम मिनस साजिदीन नमाजी थी अज वादो कयो मुसलमानो तस्बीह रब जी बयान कंदा से सब गॾिजी करे नंढा वॾा मर्द औरतूं जवान पोड़ा उन रब के सजदो करे मस्जिदुन के आबाद कंदा से
अल्लाह से खां दुआ है जो कुछ मां बयान कयो आहे रब से कबूल मक़बूल अता फरमाए व मा अलैना इल्लल बला अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैता अल्लाहुम्मा या मुसर्रिफुल कुलूब सर्रिफ क़ल्बी इला दीनिक अल्लाहुम्मा या मुक़ल्लिबुल कुलूब सब्बित क़ल्बी इला दीनिक। साईं जो नंढड़ो फौत थी वियो आहे दुआ कयो अल्लाह से उनखे जन्नत फिरदौस नसीब फरमाए। दुनिया के अंदर जेके भी कलमे वारा जिंदा आहिनि अल्लाह से उनके नमाजी बणाए जेके भी वफ़ात करे विया नंढड़ा वॾा आहिनि ॻोठ जा दुनिया जा अल्लाह से उनके जी क़बरनि खे जन्नत जे बाग़नि में जा बाग़ बणाए। या इलाहुल आलमीन तो पंहिंजो फज़ल करम अता फरमा प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत इश्क नसीब फरमा महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नतनि जी ताबेदारी बना। अल्लाह अल्लाह जेके बे औलाद थे उनके औलाद नसीब फरमा जेके बीमार हैं उनके शिफाए कामला आजला नसीब फरमा। या इलाहुल आलमीन तो पंहिंजो फज़ल करम अता फरमा कब्र जे सख़्तीअ खां बचा माशर जे रसवाई खां बचा। या इलाहुल आलमीन शैतान जे कदमन खां बचाए रब से तू पांजो प्यार ऐं सुयाण नसीब फरमा कुरान मजीद सां मोहब्बत नसीब फरमा जो जिंदगी गुजरे नेक सालिहन सां गुजरे ईमान इस्लाम एहसान सां गुजरे। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद